सिंधी जुमला ठाहियो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मंदन जे आवाज़न जा लफ्ज़ विझी जुमला मुकमिल करना है। अचो तो मुकमिल करियो। ही लफ्ज़ लिखल है रख, हिन जे अॻियां मंदन जो लफ्ज़ लिखणो आहे। खारा, खारा रख, जुमलो पूरो थी वियो। ही जुमलो आहे रात जो ॾिस, लफ्ज़ विझणो आहे तारा, रात जो तारा ॾिस। अता ॾे, लफ्ज़ लिखणो आहे गाना। हिते ॿ लफ्ज़ लिखणा आहिनि। जी खण, रा ज़े जी मानी खण। अचो त नंढा जुमला लिखण सिखूं। खे अलफ खा, रे अलफ रा, खारा। ॾे ज़ेरे ॾे, सीन पेशो स, ॾिस। खारा ॾिस। रे अलफ रा, ते ज़ेरे ते, रात। जीमुआ जो, रात जो। ते अलफ ता, रे अलफ रा, तारा। ॾे ज़ेरे ॾे, सीन पेशो स, ॾिस। अलफ ज़बर ए, दाल अलफ दा, अदा। गे अलफ गा, नून अलफ ना, गाना। ताइये दे, गाना दे। रे अलफ रा, ज़ये जे, राजे। जिमे ज़ेरे जी, राजे जी। मीम अलफ मा, नूनी ज़ेरे नी, मानी। खे ज़बर ख, हणे पेशो ण, खण। इहो नंढा जुमला जेके लिखण सिखियासीं। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा। यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 खे फॉलो कंदा। सिंधी जुमला ठाहियो।